डॉक्टर आकाश अंसारी जी ज़िंदगी जो सफ़र। डॉक्टर नामवर शाइर डॉक्टर आकाश अंसारी जो असुलु नालो अला बख्श अंसारी आहे। हिन 1956 में बदीन जे ॻोठ अबल वसी में लाड़ जे मक़ामी शाइर अलने बदणे जे घर में जनमु वरितो हो। संदसि वालदा जन्नत ख़ातून पिणु हिकु लोक सुघड़ ऐं लतीफ़ जी पारखुई हाफ़िज़ हुई। डॉक्टर आकाश प्राइमरी मैट्रिक ऐं इंटरमीडिएट जी तइलीम बदीन में करण खां पोइ मेडिकल साइंस में MBBS जी डिग्री लियाकत मेडिकल कॉलेज मां 1984 में हासिल कई। कुझु वक़्तु बदीन में डॉक्टर तौरु प्रैक्टिस कई ऐं हू कॉलेज वारे ज़माने खां ई क़ौमी तरक़ी पसंद शाइर तौरु मशहूरु थी चुको हो। फलस्तीनी बचड़न यतीमन जा कातिल, ही आज़ाद धरतियन ज़मीनन जा कातिल, ही क़ौमन, ही वतनन, ही नस्लन जा कातिल, ही तुर्कन जे सरमस्त मुल्कन जा कातिल। अंग्रेज़न पारां वञी तुर्कन सां विड़िया। हिन खादी दुर जी सियासत कंदे अवामी तहरीक में 15 साल डिप्टी जनरल सेक्रेटरी तौरु कमु कयो। ज़िया जी मार्शल लाइन क़ौमी ऐं इनक़लाबी शाइरी करण जे ॾोह में खेसि जेल बि वञिणो पियो हो। उन खां पोइ जॾहिं चइनि पार्टियुनि गॾिजी अवामी नेशनल पार्टी ANP जो बुनियादु विधो त उन में अवामी तहरीक बि शामिलु हुई। ANP जो मरकज़ी सदर ख़ान अब्दुल वली ख़ान थियो जॾहिं त सिंध जो जनरल सेक्रेटरी डॉक्टर आकाश खे मुक़ररु कयो वियो। 1992 में जॾहिं रसूल बख्श पलीचे सां इख़्तिलाफ़ थियण जे करे अवामी तहरीक खां धार थियो हो। 1995 खां सहाफ़त में क़दम रखियाई ऐं रोज़ानी सवाल अख़बार शुरू कई, जंहिंजो चीफ एडिटर हू पाण हो। एडिटर हसन दर्ज थियो ऐं उहा अख़बार जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर में सन 2000 में बंदिश हेठि आई। 2004 में ईस्टर्न वाशिंगटन यूनिवर्सिटी मां अमेरिका मां जदीद तइलीम जे सिरिश्तनि में डिप्लोमा करे बदीन जे साहिली इलाइक़े में तइलीम ऐं ॻोठाणा तरक़ी लाइ हिकु समाजी तंज़ीम बदीन रूरल डेवलपमेंट ठाहे उन जी तरफ़ां केतिरा ई प्रोजेक्ट बदीन जी साहिली पट्टी ऐं संदसि अबाणे ॻोठनि में आसपास में तइलीम ते तमामु घणो कमु कयो आहे। संदसि खोलियल स्कूलनि मां हिन वक़्तु ॿिनि स्कूलनि खे हाई स्कूल जो दर्जो मिली चुको आहे। ॿी डॉक्टर न पर समाज ऐं फितरत ऐं ख़्यालनि जो डॉक्टर हो। हिन जी शाइरी जा 2 किताब कीअं रहां जलावतन जा 8 एडिशन ऐं अधूरा ऐं अधूरे जा 4 एडिशन छपिजी चुका आहिनि। नकी इश्क आतिश फिशां थी उभामियो, नकी इश्क आतिश फिशां थी उभामियो, नकी दीप दिल मां तव्हां जो उजामियो, न सूरन जे शिदत खां शोलो बणियासीं, न सिगरेट जो को खुलो थी सणियासीं, दुखियासीं जलियासीं अधूरा अधूरा असीं। जो अंग्रेज़ी में तर्जुमो ANLG फॉर द ब्रेव हार्ट ऑफ द टुमारो 2022 जे उनवान सां डॉक्टर सर गुल कयो आहे। आकाश अंसारी जा सवे क़ौमी ऐं रुमानवी गीत सिंध जे लॻभॻि समूरनि रागनि ॻाया आहिनि, पर आकाश खे जॾहिं सरमन सिंधी ॻाईंदो हो सॼी सिंध में पड़लाव जो आवाज़ थी ॿुधण जा वार उभा थी वेंदा हुआ। असांजे प्यार जे बेगोरो कफन लाशनि जूं अखियूं सदियुनि खां पंहिंजे दीद लाइ खुलियल जे ॾिसी बहार जी शुरूआति थिए थी त असांखे आकाश जी शहादत ऐं मौत जी ख़बर पवे थी। हैदराबाद सिटीज़न में हीउ वाक़ियो ॿुधायो पियो वियो। संदसि वाक़िए में तमामु घणा सवाल हुया। शहादत उन वक़्तु सॼी सिंध खे ख़बर न हुई त आकाश असां खां कीअं विछड़ी वियो आहे। आकाश जे विछोड़े ते तमामु सॼी सिंध ॾुखायल हुई ऐं संदसि वफ़ात ऐं शहादत जो सॼी सिंध खे वाक़ियो मालूम न हुयो। ॿुधायो पियो वियो त हिन खे बिजली जे सर्किट मां बाहि लॻी वई आहे, पर असां ऐं सॼी सिंध खे यकीन न पिया त आकाश खे ईअं बाहि साड़ींदी। तॾहिं
पोइ ख़बर पई त संदसि पुटु कातिल आहे। अदा डॉक्टर संदसि साहिब पुटु हिते पीउ खे त क़त्ल कयो आहे, तमामु पर घणो सम्झ त ख़्यालु हुनजो सिंध ते रखंदी वार आहियां कया। बीमारी खां वठी सिंध खे घुरिजे त मूंखे कल्ह चई त मुंहिंजो ज़रूरी कमु आहे हैदराबाद, ऐं हैदराबाद बि वेंदसि, कराची बि वेंदसि। तॾहिं मूं चयो आउं तोसां हलां, त असांजे कज़न जो कल्ह हो टिजो, त मूंखे चई जॾहिं आउं वॾो बि नथो रहां त तव्हां टिजो करे पोइ अचिजा। वरी राति मूंसां ॻाल्हायां, मूं वटि वॉइस पिया आहिनि फ़ोन। Try